खैरपुर जिला के रिपड़ी में बेअटो 130 खां 140 रुपया फी किलो विक्रो थियण लॻो। पोरे तबको सख्त परेशान है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख्वाजा नियाज़ मोहम्मद। चऊं सुबुह हलाईंदा, सुबुह त आया कुछ कोन्हे, न अटो आहे न गिहु आहे, कुछ बि कोन्हे। असां ग़रीब आहियूं, काॾे वञूं? जेको वेलो खाऊं था, वेलो कमायूं था, वेलो खाऊं था। असांखे को रेट सां ई नथो मिले, कुछ बि नथो मिले। राति तो की राति में खपाए था छॾनि, अलाए काॾे था कनि। कोई भी कोन्हे, कोई भी माण्हू चवे गंबर चाट के में स्टार लॻो आहे। असां सभु मुजरिम थींदासीं। असां सभिनी खे जिन खे असां गुज़ारिश कई आहे उन जा ॾुआरी रहंदासीं। कहिड़ी मदद कई थियूं असां सां? हिते 120 रुपया 130 रुपया किथे किथे चोरावन में आहिनि। मज़दूर सुबुह जो सिज उभरी वञे, उहो धंधे जे लाइ अटो करी महिल वठिजे। हीअ यूटिली स्टोर आहे, उनखे उहो पंहिंजो पूरो किरदारु अदा करे हिकिड़े ॾींहं में अटो आणे, हिकिड़े कलाक में खपाए, पंहिंजे माइटनि खे ॾे। मां सुबुह सां वेठो आहियां, मां मजबूर आहियां, दोस्त गवाह आहियां त पंहिंजे माइटनि खे थैलियूं भरे ॾियनि थियूं, ॿिया ग़रीब मोटिया वञनि था। ॻाल्हि इहा आहे त असां हुकूमत खे गुज़ारिश कयूं था, गंबर जे एडमिनिस्ट्रेशन खे ताक़ीद सां कयूं, ॼाणायूं था त तूं कासे आहे, छा कंदो आहे, कहिड़ो तोखे हुकूमत जो अख़्तियार आहे, तूं कहिड़ो आवाम खे रिलीफ ॾिनो आहे, ॾियारियो आहे। महिरबानी करे हिन पंहिंजे गंबर तालके में हर दुकान ते, हर चौराहे ते पंहिंजो रेट डिस्ट्रीब्यूशन ग़रीबनि खे फ़ाइदो ॾियनि। 120 रुपया किलो थो मिले अटे जो। तंहिंखां बाद ग़रीब माण्हू असां 300 रुपया सॼे ॾींहुं कमायूं था, 300 रुपया कमायूं था। उन खां बावजूदि असांजो घर हले थो, चुल्हो कमाईंदा, चुल्हो ॿरंदो। हीअ दुकान वारनि खे बि अपील आहे, कुझु सरकार बि मथां घटि कई वञे त असांखे कुझु ग़रीब आवाम खाईंदो। अटे जो बहिरान आहे, ॾिसूं था पिया पंहिंजे अखियुनि सां। इहो हथरादू अटे जो बहिरान आहे। हनीफ शाह स्टॉप ते फूड जो वॾो स्टॉक पियो आहे, जेको लखा मण ऐं हज़ारा बोरियूं पियूं आहिनि, जेके सालनि खे पियूं, जेके उते फुटणु शुरू थी वियूं आहिनि। इहो जेको बि मतिलबु स्टॉक आहे उहो वेस्ट थो वञे, ज़ाया पियो वञे, पर आवाम ताईं कोन पहुचे थो पियो। अहिड़े मुसीबत वारे वक़्त में जॾहिं मुकमल तौर ते सिंध सैलाब बरसातुनि में मुकमल तौर ते तबाह थियल आहे, उन वक़्त बि अगरि जे हे असांखे सरकार जे तरफ़ां वरितल कणक कमु कोन थी अचे त इन जो को फ़ाइदो, को रिलीफ कोन्हे को। हिते आवाम जी पोज़ीशन इहा आहे त जेको 400 500 600 रुपया ॾियारी कमाईंदड़ आहे, किलो अटे जो 150 रुपए में वठे थो पियो, त छा मूंखे नथो पियो लॻे त उहो माण्हू पेट भरे करे जेको आहे मानी खाईंदो हूंदो, पंहिंजे बच्चनि खे मानी खाईंदो हूंदो। छा अटो खपे, घी खपे, दाल खपे, सब्ज़ी खपे, लूणु मिर्च खपे। 500 में छा ईंदो? 150 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। हुकूमत ऐलान कयो त बाबा असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहरनि में स्टॉल हणंदासीं, तव्हांखे 60 रुपए किलो अटो मिलंदो। असां त हिन महिल ताईं पंहिंजे ज़िले में जेको आहे सो किथे बि को अहिड़े क़िस्म जो 60 रुपए किलो वारो स्टॉल कोन ॾिठो आहे त जिते स्टॉल लॻल हुजे ऐं आम माण्हू फ़ाइदो वठंदड़। अगरि जे किथे आहे त पोइ उहो थी सघे थो त उहो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे राज़ी करण लाइ जे सिस्टम हुननि ठाहियो हुजे। बाक़ी ग़रीब माण्हुनि जी पहुच में त न यूटिलिटी स्टोर आहिनि, न इहो स्टॉलनि वारो अटो आहे, न इहा सरकार जी कणक आहे। कुझु बि ग़रीब माण्हू जी अप्रोच में काई बि शइ कोन अचे थी पई। अटे जो को रिलीफ ॾियो, यूटिलिटी स्टोर ते अटो रखो, स्टॉल हणो मुख़्तलिफ़ शहरनि में, नंढनि वॾनि शहरनि में, जितां आम माण्हू इहो तव्हांजो ऐलान कयल 60 रुपए किलो वारो अटो, उहो उन ताईं जीअं रसाई मुमकिन थी सघे। साईं अटो असांजे वेयरहाउस तां डेली बेस ते बि ईंदो आहे, कॾहिं कॾहिं हिकु ॾींहुं या 2 ॾींहं माना मिस बि थी वेंदो आहे। जेको ईंदो आहे असां आवाम खे ॾींदा आहियूं। जेको आहे ऑफिसरनि खे अर्ज़ु आहे, रिक्वेस्ट आहे त असांजी जेको आहे क्वांटिटी वधाई वञे ऐं जीअं ग़रीब रिलीफ वठी सघनि। घुरण वारा वधीक आहिनि ऐं अटो असां वटि मिक़दार में घटि थो अचे, क्वांटिटी जे मिक़दार में। नाज़रीन, हिते जेको पोरियत तबिको आहे उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अटे जो जेको हथरादू बहिरान पैदा कयो आहे, सरकारी गोदामनि में जेको स्टॉक थियल कणिक आहे उनजी का बि खोट कोन्हे का, उहा उते ख़राबु थिए थी पई। हीअ जेको पोरियत तबिको आहे, हीअ जेको बोर्ड सटियल आहे, बरसाति सटियल आहे, उन खां पोइ जेके बीमारियुनि में माण्हू जेके वरितल आहिनि, पोइते पियल आहिनि, हीअ चवनि था त 500 रुपया जेका ॾियारी असां कमायूं था, 120 रुपया 30 रुपया जेके मुख़्तलिफ़ मार्केटुनि में रेट हलनि था पिया, उन ते जॾहिं असां अटो वठूं था त पूरी तरह सां जेको पंहिंजे बच्चनि जे पेट जी जेका बुख आहे उहा बि असां उजाए नथा सघूं। जेको सिंध गवर्नमेंट जो ऐलान आहे त असांजो 65 रुपया किलो हर शहर में जेके स्टॉल ते मौजूदु आहे, उहा बि हिते किथे बि आवाम जो चवणु आहे त असांखे नज़र कोन थो अचे। उन खां पोइ हिते जेको यूटिलिटी स्टोर्स वारो जेको अटो आहे, उते बि पूरी तरह सां जेका अटे जी रसद कोन्हे का, जेका उहा बि आम माण्हू ताईं जेको रिलीफ नथो मिली सघे। जंहिंजे करे जेको हितां जा जेके अवामी माण्हू आहिनि, पोरियत तबिको जेको आहे उहो मुकमिल तौर ते जेको फाका कशी जो शिकार बणियल आहे
हिन सिंध गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जेको आहे अटे जी फ़राहमीअ खे जेको यकीनी बणाए सस्तो करे अटे खे ऐं जेको आहे असांखे बि जीअण जो हक़ु ॾिनो वञे। कैमरामैन गाज़ी ख़ान कोराई सां गॾु नियाज़ मोहम्मद ख्वाजा, टाइम न्यूज़, रिपड़ी।